बिरशावर जो बागड़ी ऐं भील बिरादरी में मामूली ॻाल्हि तां जहिड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो। जाड़ा वाटर वटि लंघ जे मामले तां भील ऐं बागड़ी बिरादरी में झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में गांधी भील दम धणी हवाले कयो। वाक़े बाद जवाबदार फरार थी विया, जॾहिं त वारस मड़ खणी अस्पताल पहुता, जिते पुलिस पहुची कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो। भील बिरादरी ॿुधायो त हू नियाणियुनि सां चिंगीअ ते वञी रहिया हुआ त बागड़ी बिरादरी जा 2 ॼणा खेनि तंग कनि पिया, रोकण तां झेड़ो थी पियो। चंबड़ वेझो तेज़ रफ़्तार कार उठनि सां टकराइजी वई, जंहिं जे नतीजे में हिकु फोत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। संजर चांग रोड ते उठनि सां कार टकराइजी वई। हादसे जे नतीजे में हिकु उठ थॾे ते मरी वियो, जॾहिं त कार सवार चांदू कोहली सख़्तु ज़ख़्मी थी पियो। हादसे बाद ज़ख़्मीअ खे रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जितां ज़रूरी तिबी इमदाद ॾियण बाद नाज़ुक हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हलीम आदिल शेख चयो आहे त पीपी हुकूमत पंहिंजी चूंडियल नुमाइंदनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे सघे। सिंध में बदअमनी ऐं लाक़ानूनियत वधी वई आहे। हलीम आदिल शेख पीर ऑफ गंबट पीर सैयद मिस्री शाह जिलानी जे पोयरनि सैयद बिलावल शाह ऐं ॿियनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हलीम आदिल शेख चयो त पोरत हारून पली जे क़त्ल जो ॾुख आहे, संदसि क़ातिल जल्द गिरफ़्तार कया वञनि। हुन चयो त हिकु हफ़्ते अंदरि नौशरो फिरोज़ ज़िले में 2 क़त्ल थिया आहिनि, जंहिं में PPMPA शहनाज़ अंसारी ऐं मेहरापुर जो सहाफ़ी अज़ीज़ मेमण शामिल आहिनि। हलीम आदिल शेख चयो त मुल्क में महांगाई जा ज़िम्मेवार PP हुकूमत ऐं नून लीग वारा आहिनि, जिन मुल्क में करप्शन कई। नएं दरे में शहरनि पारां सेप्को जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ टायर साड़े एहतिजाज कयो वियो। शहरनि ऐं मेमण बिरादरी ख़ादिम हुसैन मेमण, ताहिर मोहम्मद नवाज़ ऐं ॿियनि चयो त सेप्को मुलाज़िम 5 ॾींहं अॻु ताहिर मेमण जे घर जो मीटर लाहे विया। हू जनरेटर ते गुज़ारो करे पियो त अमले साण से बदतमीज़ी कई। हुननि चयो त सेप्को तरफ़ां ॻरा बिल अमाणे तंग कयो पियो वञे, पर को ॾिसण वारो न आहे। अॻवाननि मुतालबो कयो त सेप्को अमले जी नाइंसाफ़ी जी नोटिस वठी शहरनि सां ज़्यादती बंदि कराई वञे। धारे में 2 धुरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नई आबादी वारे इलाइक़े में जोखिया ऐं मलाह बिरादरी विच में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि मोहम्मद सुलेमान, हसन मलाह, मोहम्मद उमर जोखियो, गुलाम कादिर ज़ख़्मी थी पिया। वाक़े बाद ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर घारो आंदो वियो, जितां 3 ॼणनि खे हालत गणित जोगी हुजण करे कराची मुंतक़िल कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk